नाज़रीन, कैनेडा में आयल इस्काला जे रूह रवां खैर मोहम्मद कोलाची मुबशर मलिक जे मान में एच यंग वर्ड अकेडमी जे सीओ इरफान अब्बासी पारां मलीर में आजण ॾिनो पियो। सिंधी अदबी संगत कराची डिवीज़न जे राब्ता सेक्रेटरी राशिद लखमी इरफान अब्बासी पारां महिमाननि खे अजरक टोपियुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। महिमाननि जी आमद जे मान में केक काटे इस्तक़बाल कयो वियो, जिते फिरोज़ अब्बासी, सिंधी अदबी संगत कराची डिवीज़न जे राब्ता सेक्रेटरी राशिद लखमीर, काज़ी मुनीर अहमद, सैद शबीर अहमद शाह, अब्दुल रसूल बिलाली, गुल हसन चांडियो, असगर बागी जन शिरकत कई, जिते माई टीवी न्यूज़ जे सीओ रुस्तम लक ख़सूसी तौर ते शिरकत पिणु कई आहे। एक दफ़ो ॿीहर अवां सां हीअ अपडेट शेयर कंदासीं। कैनेडा में आयल इस्काला जे रूह मां खैर मोहम्मद कोलाची मुबशर मलिक जे मान में एच यंग वर्ड अकेडमी जे मान में सीओ इरफान अब्बासी पारां मलीर में आजण ॾिनो वियो। जिते सिंधी अदबी संगत कराची डिवीज़न जे राब्ता सेक्रेटरी राशिद लखमीर इरफान अब्बासी पारां महिमाननि खे अजरकूं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। महिमाननि जी आमद जे मान में केक काटे इस्तक़बाल कयो वियो। फिरोज़ अब्बासी, सिंधी अदबी संगत कराची डिवीज़न जे राब्ता सेक्रेटरी राशिद लखमीर, काज़ी मुनीर अहमद, सैद शबीर अहमद शाह, अब्दुल रसूल बिलाली, गुल हसन चांडियो, असगर बागी जन शिरकत कई, जिते माई टीवी जे सीओ रुस्तम लक ख़सूसी तौर ते शिरकत कई आहे।